اللهم صل على ذي القدر العلي والنور البهي والمقام السني. اللهم إنا نشهد بأنك أنت الله لا إله إلا أنت الواحد الأحد الفرد الصمد الذي لم يلد ولم يولد ولم يكن له كفوا أحد. لا إله إلا الله العظيم الحليم. لا إله إلا الله رب العرش العظيم. मुंहिंजी बि जनम भूमि आहे, आऊं बि हिते जी पैदाश आहियां, त पाण सभु हिक ॿिए खे ॼाणूं सुञाणूं। तव्हांजा जज़्बा, तव्हांजूं मोहबतूं, तव्हांजी सिक, जेको तव्हांजो प्यारु आहे, जेको जज़्बो आहे, उन जो असर थियो मुंहिंजे दिलि ते। अॼु खां न 2018 जे इन इनक़िलाब जे राह ते कदम रखण खां वठी काफ़ी दफ़ा मुंहिंजे दिलि में आयो। हालांकि आऊं तव्हांजी ख़बर आहे, मुंहिंजो भाउ जेको आहे टेकचंद मौलाई, मुंहिंजो नंढो भाउ टोपण बि टेकचंद बि चवनि हुनखे, उहो धर्मी लिहाज़ सां वॾो शाइर आहे ऐं असां उन ज़माने में उते बचपन में का शाइरी कंदा हुआसीं। पर पोइ जॾहिं इस्लामी ज़िंदगी असांखे मिली ऐं असां बुज़ुर्गनि आलिमनि जे सोबत में आयासीं, त जेको पंहिंजी तालीम खे वक़्तु ॾिनोसीं हुन में शाइर थी न सघिया। पर को अहिड़ो मौक़ो हूंदो आहे जिते मूंखां शेर ठही बि वेंदो आहे, पर आऊं हुनखे एतिरो वधीक घणो आम न कयो आहे कॾहिं बि, जीअं आऊं शाइर न मशहूरु थियां। मुंहिंजी जेका सुञाणप अलाह साईं ठाही आहे उहा समाजी सुधारक आहे ऐं मुंहिंजे लाइ इहा तमामु वॾी ख़ुशी जी ॻाल्हि आहे। तव्हां यकीन कयो, अॼु आऊं तव्हां सां दिलि जी ॻाल्हि थो कयां ऐं माना त मुंहिंजी मिज़ाज बिल्कुलु फ़क़ीरी ऐं समाजी ख़िदमत जी आहे। जेकॾहिं न हिते ही सियासी दुनिया ज़रूरी न हुजे, कोहिस्तान जे मारू माण्हुनि सां ही ज़ुल्म थियल न हुजे ऐं हुननि जा हक़ गज़ब थियल न हुजनि, हिननि जे लाइ सुजाॻीअ जो सिस्टम आणणु ज़रूरी न हुजे त आऊं कॾहिं बि न सियासी जलसनि प्रोग्रामनि जो हिसो न थियां हा, तिर जेतिरो बि। पर मूं जेको सिखियो आहे, सम्झियो आहे, ॿुधो आहे, पढ़ियो आहे, लिखियो आहे, ॾिठो आहे, वाठो आहे, उन मां इहा ॻाल्हि मूं ॾिठी आहे त हिननि कोहिस्तान जे माण्हुनि खे सुजाॻी ॾियण, इन खां वधीक ॿी का बि नेकी कान्हे, ॿी का बि इबादत कोन्हे, ॿी का बि समाजी ख़िदमत कान्हे। छो त तव्हां ॾिसो, हिकिड़ी ॻाल्हि तव्हां सम्झो, पाण मां को बि माण्हू कंहिं ग़रीब खे अंबनि जा 5 किलो वठी थेली भरे ॾेई छॾे, या चङाई जी ॻाल्हि आहे। हींअर त अंब मिलंदा कोन ऐं हींअर सियारो आहे, हींअर सूफ़ी बेर मिलंदा, तो जेकॾहिं कंहिंखे माण्हू सूफ़ी बेरनि जी थेली भरे ॾेई छॾे, इहा बि ख़िदमत आहे, सुठी ॻाल्हि आहे। पर जेकॾहिं कंहिंखे सूफ़ी बेरनि जा उहे 5 वण लॻाए ॾेई छॾजनि, त ईअं सम्झो त उन माण्हू वटि एतिरा सूफ़ी बेर थी वेंदा जो पाण हुनखे कंहिंखां वठणा कोन पवंदा, पर पाण ॿियनि खे ॾियणा पवंदा। हू ॾियण जे लाइक़ थी वेंदो, वठण जे बजाए। ईअं ई ही शऊर जेका सुजाॻी आहे न, उहा जॾहिं असांजे अंदरि ईंदी त पोइ असीं जेको आहे ॻाल्हि खे सम्झंदासीं त ॾियण वारो केरु, वठण वारो केरु। मिसाल हींअर तव्हांखे माण्हू बरगिलाईंदा, अदा तव्हां हिकिड़ो छॾे आया आहियूं बोतार, त वरी ॿिए जे पुठियां लॻऊं, चवंदा आहिनि न हुननि छा ॾिनो तव्हांखे, बसि 18 खां वठी 23 ताईं 5 साल सॼा गुज़रिया। हाणे सादो माण्हू वीचारो उहो जल्दी ॻाल्हि में अची थो वञे त वाकई यार हुन कोन ॾिनो असांखे कुझु। पर तव्हांखे ख़बर हूंदी त सरकार जे सिस्टम मुताबिक़ ॾेई उहो सघंदो आहे जेको चूंड जी कामयाब थींदो आहे। सरकार कोन ॾींदी आहे उहा माल असांजो ई आहे। असां ज़िंदगी में जेका बि शइ वठूं था, माइक मुंहिंजे हथ में आहे, इहा हिन दुकानदार 2000 में, 3000 में, 1000 में, जेतिरे में वरिती आहे। इन में अधु पैसा हिन माइक में लो तार जेका बि चकमक जेका शइ लॻल, अधु पैसा उन जा आहिनि, अधु पैसा सरकार जे टैक्स जा आहिनि। जॾहिं मूं हीअ माइक 1000 में वरिती आहे त 500 हिननि शयुनि जा आहिनि, 500 रुपया हुकूमत जी टैक्स आहे। हीउ छोकिरो मोबाइल पियो भरे, इहो मोबाइल 30,000 में मिलियो आहे। इन में इहो 12 आयो आहे, चाइना मां आयो आहे, त चाइना मां इहो ईअं सम्झो 30 जे बजाय 15,000 में आयो हूंदो। मिसाल तो ॾियां हिकिड़ो, 15,000 हिन ते सरकार जो टैक्स आहे। उहो असांजे खीसे मां निकतल टैक्स जेको आहे उहो वरी स्कीम जे नाले ते गवर्नमेंट जे फंड में ईंदो। उतां वरी जेको चूंडियल नुमाइंदो हूंदो, उन जे मशवरे सां उन जूं स्कीमूं मिलंदियूं। पोइ स्कूल हुजे, अस्पताल हुजे, रोड हुजे, रस्तो हुजे, तालीम हुजे, बिजली हुजे, गैस हुजे, असांखे नथा मिलनि उहा ॻाल्हि अलॻि आहे, पर इहे असांजे पैसनि मां इहे शयूं असांखे मिलण घुर्जनि, इहो असांजो हक़ आहे। पर असां सम्झो न आहे, इहे शयूं ॾियणियूं उनखे आहिनि जेको चूंड जी कामयाब थिए। जेकॾहिं 2018 में मलिक चंगेज़ खान खे असीं कामयाब करे वञूं हा ऐं हिननि 5 सालनि में पोइ हू तव्हांखे कुझु न ॾिया, ख़ुदा जो कसम मलिक चंगेज़ सां बसि
असीं उहा ई जंग जोटियूं आहे जेका हुन सरदार सां जोटियूं, तव्हां सां गॾु बीठल हुजूं आहे, कॾहिं बि हुनजी सिफ़ में शामिल थी न हुन जूं तकरीरूं कयूं आहे, न हुन सां गॾु इलेक्शन वर्क कयूं आहे, न बीठल हुजूं आहे, कॾहिं बि न। अहिड़ी जंग साॻी हुन सां जोटियूं आहे ऐं तव्हां सां गॾु बीठल हुजूं आहे, छो त असां कंहिं जा माण्हू न आहियूं, माण्हू असीं अल्लाह साईं जा आहियूं, ग़ुलाम असीं रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा आहियूं। असांखे ग़रीब माण्हुनि सां प्यार आहे ऐं उन्हनि ग़रीबनि सां गॾु बीठल आहियूं। हिननि सां गॾु असीं इन जे करे बीठा आहियूं जो असीं चऊं था त हिकिड़े शख़्स खे असां ॾिठो आहे त हू 5 दफ़ा कामयाब थियो आहे, MP थियो आहे, MNA थियो आहे, हू थियो आहे, हुन जा माण्हू थिया आहिनि, चेयरमैन थियो आहे, नाज़िम थियो आहे, सभु कुझु थियो आहे, पोइ बि हुन असांखे सहूलियतूं न ॾिनियूं आहिनि। असां आज़माए ॾिठो, हाणे आज़माए खे आज़माए सिंधी में ॾाढो ॾुखियो लफ़्ज़ चयल आहे, आज़माए खे आज़माए सो धूड़ मुंहं में पाए, सिंधी जी चवणी आहे, आऊं कंहिंखे नथो चवां, चवणी तो दोहरायां, सो आज़माइण खे न आहे आज़माइबो, पर जेको आहे असांजा हक़ जेके आहिनि जंहिं ते लागू थियनि था उन जे ज़रिए हल थियणा आहिनि। सो इंशाअल्लाह हिन दफ़े असां कोहिस्तान मां फिरी आया आहियूं। इलेक्शन विढ़ण वारी जेका ॿी धुर आहे असांजे मुक़ाबले में, सरदार मलिक असद सिकंदर साहब जो जेको काफ़िलो आहे, उहे हर जॻह ते वञी तकरीरूं कनि था ऐं चवनि था त इलेक्शन आहे ई कान, असीं त खटिया वेठा आहियूं। अड़े मुंहिंजा बाबा साईं सरदार साहब, जेकॾहिं तव्हां खटियल वेठा आहियो त पोइ तव्हांखे एॾी महिनत छो थी करणी पए? ॻोठ बस्तियूं, वाण बस्तियूं, हंध हंध तव्हांखे राति ॾींहुं पंहिंजी निंड फिटाए, आराम फिटाए, लखूं करोड़ों रुपया ख़र्च करे तव्हांखे एतिरी महिनत छो थी करणी पए? जेकॾहिं वाकई टिकेटूं तव्हांजे खीसे में पयूं आहिनि, तव्हां खटे छॾियूं आहिनि, त पोइ बिस्मिल्लाह करे मौज करे आराम फरमायो। असांजो त हिकु मशवरो तव्हांखे इहो आहे, वधीक तव्हांजी मर्ज़ी आहे, पर जेकॾहिं तव्हां सम्झो था त कोहिस्तान जो अवाम, उहा मोर हुजे, उहा करचात हुजे, उहो तोंग हुजे, उहा सरी हुजे, या नूरी आबाद हुजे, या थाणो आरिफ खान हुजे, या रेग ऐं भाल हुजे, उहा जेको आहे लोयाच हुजे, सरदार दोदा खान हुजे, या उहो कहिड़ो बि कोहिस्तान जो इलाइक़ो रनी कोट आहे, टिको बारण आहे, सभिनी इलाइक़नि में तव्हां सम्झो था त माण्हू हाणे सुजाग थी विया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असां वियासीं हाणे 2 ॾींहं पहिरीं 31 तारीख़ ते खीएजी में, तव्हां माण्हुनि जो उथलियल समुंड ॾिसो आहे, एतिरा नौजवान सभिनि जे तइदाद में असांजे इस्तक़बाल में जॻहियुनि जे छितुनि ते चढ़े वेठा मोबाइल भरनि ऐं उहे ॻाल्हियूं उन्हनि भरियूं आहिनि जेके सॼी दुनिया में उन्हनि फैलायूं आहिनि ऐं उन्हनि जो एॾो जोश जज़्बो हुजे, तव्हां यकीन कयो दुनिया में अहिड़ो को मापो कोन्हे, अहिड़ो को आलो न आहे, अहिड़ो को ज़रियो न आहे जंहिंसां कोहिस्तान जे उन्हनि नौजवाननि जो उहो शऊर, उहा सुजागी, उहो जज़्बो असीं मापे सघूं या तोड़े सघूं। तो इहो आहे कोहिस्तान जो हाणे हाल। कोहिस्तान हाणे सुजाग थी चुको आहे।